नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे सीता रोड में ख़बर ॾींदा हलूं त सरकार जी आमद मरहबा, आका जी आमद मरहबा। पूरे मुल्क जियां अॼु सीता रोड में सरवरे कायनात जी आमद जी ख़ुशी में सीता रोड जी चना मस्जिद में महफ़िल मेला जो प्रोग्राम कयो वियो। इन हवाले खां वधीक तफ़सील ॿुधाए रहियो आहे सीता रोड में अवामी न्यूज़ जो रिपोर्टर वहीद अली अब्बासी पंहिंजी रिपोर्ट। हिते चन्ना मस्जिद सीता रोड में जश्न ईद उल मिलाद नबी मल्हायो पियो वञे, जंहिंजे ज़ेर सदारत अलहाज सैयद नज़ीर अहमद शाह क़िबला बादशाह करे रहिया आहिनि ऐं ख़ुसूसी ख़िताब हाफ़िज़ अल्लामा मौलाना लियाकत अली करे रहियो आहे। ऐं उन खां बाद जेको आहे सो नात खान मशहूर ऐं मरूफ़ सलमान ख़ास केली भी हिते मौजूदु आहे, जेको आशिक़ान रसूलनि खे नात खान बि ॿुधाईंदो। अचो त इन्हनि खां जेको आहे सो पुछूं त हू हिन ॾियारे खे कीअं था ॾिसनि। बेहतर ख़ुशी थी आहे जो महबूब मदीने वारे साईं जी ईअं सम्झो त असांजे जलसे में आमद आहे। असांखे ॾाढी ख़ुशी आहे जो अहिड़ो प्रोग्राम असां तावन कयो आहे, टीवी वारनि तावन कयो आहे। असां उनजा थोरा आहियूं, शुक्रगुज़ार आहियूं जो असांखे महिरबानी करे असां सॼी दुनिया में इहो चैनल हलायो अथनि। असां थोरा आहियूं, निहायत शुक्रगुज़ार आहियूं। सम्झो असां मुस्लमाननि जी ईद आहे, हीअ ईद महबूब असांजे मदीने जो असांजो बि ईदूं हलंदियूं पियूं। शरीफ जी धरती ते सरकार मदीना आयो अरे शरीफ जी धरती ते सरकार मदीना आयो। ओ हर हर ओ हर हुरो पैगाम बखिरे हिक ॿिए खे ॿुधायो अरे शरीफ जी धरती सरकार मदीना आयो अरे शरीफ जी धरती ते सरकार मदीना आयो। ओ गुलकार भरे साथ जी जीवा धड़कन कर भरन धरन में आयु बहारू भरन धरन में आयु बहारू छतरी हवा रंगदायो शरीफ जी धरती जाथे काथे थी बहारी आमद वारी ईद आई। माशा अल्लाह महबूबनि जी आमद वारी ईद आई। तव्हां असांजे महबूब मदीने वारे साईं जी पाक आमद जो महीनो आहे। असां मुस्लमाननि जे लाइ ईदुनि खां वधीक ईद वारो महीनो आहे। त हिन भलारे महीने जूं पूरे आलम इस्लाम खे लख लख मुबारकूं। असांजे तव्हांजो नबी न सिर्फ़ु असांजे लाइ बल्कि आलम में जेका बि मख़लूक आहे सभिनि जे लाइ रहमत आलमीन बणिजी आयो आहे। त तव्हां सहाफ़ी दोस्तनि खे ऐं सॼी सिंध सॼे पाकिस्तान पूरे आलम इस्लाम खे लख लख मुबारक। इहो ई पैगाम आहे त महबूब जी आमद जी ख़ुशी आहे, भरपूर तयारियूं कयो। साईं के अल्लाह वारनि जो कौल आहे त जेकॾहिं ॿियो कोई बि हाल न आहे न त गिलास मिठे पाणीअ जो मिलाद शरीफ़ जी नियत सां विराए, उहो बि रब करीमन क़बूल ऐं मक़बूल मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।